सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त पीटीआई वफ़ाक़ सिंध में विछोटियूं पैदा करे रही आहे। भेरा टाउन में बाहि ॾींदड़नि जे हथनि में एमक्यूएम जे बानी जूं तस्वीरूं हुयूं। केमिकल ज़रिए भेरा टाउन में बाहि ॾिनी वई। मुतहदा सिंध में नफ़रत पखेड़े ॾफेड़ चाहे थी। 15 जून ते कराची में रतो छाण जी साज़िश थी रही आहे। अहिड़ी साज़िश खे सिंध जो अवाम नाकाम बणाए। कराची में इतलात पारे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सईद गनी चयो त एमक्यूएम पाण खे कराची जो चैंपियन समझे थी, पर आदमशुमारी जे मामले में सिंध सां धोखो कयो आहे। सूबाई वज़ीर चयो त सिंध सरकार आईनी इख्तियार इस्तेमाल कंदे आदमशुमारी ते ख़दशनि जो इज़हार कयो। आदमशुमारी वारे मामले जो केस रुगो पीपी विढ़ियो आहे ऐं हथ न कढींदासीं। आदमशुमारी में बि सिंध सां धोखो कयो वियो, सिंध जो हिसो फवायो पियो वञे। हुन चयो त सिंध जो पाणी ॼाणी वाणी रोकियो वियो आहे। सिंध अंदरि नए सूबे जी प्रचार कई पई वञे। वफ़ाक़ी सरकार जी पॉलिसी सबबि इस्लामाबाद ऐं सिंध में विछोटियूं पैदा थी रहियूं आहिनि। वफ़ाक़ी सरकार जे क़दमनि सां सिंध जे माण्हुनि में महरूमी जो अहसासु पैदा थी रहियो आहे। पीटीआई ॼाणी वाणी विछोटियूं पैदा करण वारा क़दम खणी रही आहे। सूबाई वज़ीर चयो त मौजूदा वफ़ाक़ी सरकार नाअहल आहे। इमरान ख़ान जी सरकार अवाम खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। मुल्की इदारनि खे मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ इस्तेमाल कयो पियो वञे। सईद गनी चयो त पीपी जे माण्हुनि खे इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे। ख़ुर्शीद शाह खां सियासी इंतकाम वरितो पियो वञे। फ़ारूक शाह ताउन बावजूद भोॻे रहियो आहे। नेब ऐं एफआईए हुकूमती माण्हुनि खे फ़ाइदो पहुचाए रही आहे। एफआईए जहांगीर तरीन फ़ाइदो रसायो आहे। सईद गनी चयो त बहरिया टाउन जा पैसा सुप्रीम कोर्ट में जमा आहिनि। उहे पैसा सिंध जा आहिनि। बहरिया टाउन में भञ-ढह गैर मुनासिब अमल हो। भञ-ढह में जेके मुलवस आहिनि उहे सियासी कारकुन थी नथा सघनि। बहरिया टाउन में बाहि लॻाईंदड़नि केमिकल पाण सां गॾु खणी आया हुआ। शरपसंदनि जे हथनि में मुतहदा बानी जूं तस्वीरूं मौजूदु हुयूं। हुन चयो त एमक्यूएम सिंध में नफ़रत पखेड़े ॾफेड़ कराइणु चाहे थी। 15 जून ते कराची में रतो छाण जी साज़िश थी रही आहे। सिंध जो अवाम अहिड़ी साज़िश खे नाकाम बणाए। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो त वफ़ाक़ी बजट समझ खां ॿाहिरि आहे। बजट में तकरारी अंग अखर ॾिनल आहिनि, जंहिं मां अवाम खे को बि रिलीफ न मिलंदो। अहिड़ा ऐलान इलेक्शन में कया वेंदा आहिनि।